साथियों, हिन भेरे असां पंहिंजे प्रोग्राम में मेहमानी ख़ुसूसी तौर नव उर्स के शामिल प्रोग्राम कयो आहे। अचो त साणस कुछ ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधायूं। अदा, तव्हांजो पूरो नालो छा आहे? मनजी भील नालो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजो असुल नालो त मनजी भील आहे, पोइ कैस्टुनि में नव उर्स जे नाले सां कीअं मशहूर थिया आहियो? जी हाँ, नालो त मनजी भील आहे। कैसेट कंपनी वारनि नालो नव उर्स रखियो आहे। इन नाले सां दुनिया में मक़बूल आहियां ऐं इन नाले सां ख़ुदा मूंखे इज़त ॾिनी आहे। तव्हांखे असांजो ही प्रोग्राम कीअं लॻंदो आहे? सकीना साहिबा, त इहो प्रोग्राम तमामु असांखे सुठो लॻो आहे ऐं इन प्रोग्राम में असांखे इहा ई ख़ुशी आहे, असांखे इहा ख़बर पवंदी आहे त हर महीने में कहिड़ो फ़नकार हिट वियो आहे ऐं फ़नकार जो कहिड़ो गीत सुठे में सुठो दुनिया पसंदि कयो आहे। इन ई करे ॾाढो मूंखे वणंदो आहे ऐं ॾाढो असांखे पसंदि आहे। अदा, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे प्रोग्राम में शरीक थिया। नए उर्स जे आवाज़ में अकबर कलोई जो कलाम ॿुधण लाइ जिन साथियुनि फरमाइश लिखी मोकिली उहे ई आहिनि। ॻोठ हाजी लोंग खां वफ़ा गुलाम अली ख़ासकली, ॻोठ शरीफ थेमूर खां रमज़ान थेमूर, ॻोठ मोहम्मद बचल मेमन खां जूझो मल कोहली, ॻोठ बखर जी ओता खां गोमद कोहली, ॻोठ हाजी शाह मोहम्मद शर खां मोहम्मद जावेद शर, खिपरे खां चितराम भील, ॻोठ अब्दुल्ला खान जरवार खां रईस जानी खान जरवार, बदीन खां गुल मोहम्मद जूणे जो, ॻोठ इसाक समूह खां अमीर बख्श समूह, तलहार खां अब्दुल सत्तार तुर्क, छछ जहान खान खां मोहम्मद कासिम जतोई, ॻोठ हाजी बच्चू मंगरियो खां फ़कीर मीर हसन मंगरियो, ॻोठ मोहम्मद खान जतोई खां मोहम्मद इसाक जतोई, ॾाजेरो मोरी खां बेवस गुलज़ार हुसैन खोसो, ॻोठ फज़ल चौपाण खां वासूमल मेंघवाड़, ॻोठ फैज़ल खां रिझूमल मेंघवाड़, ॻोठ इसाक समूह खां मोहम्मद जुमन गिराणू, ॻोठ अब्दुल्ला खान जरवार खां ॾायो कोहली, ॻोठ रईस जानी खान जरवार खां नानजी कोहली, मीरपुर खास खां मास्टर जयराम दास, कुनरिया खां किशन, ॻोठ मोह लग खिपरो खां कांजीमल, ॻोठ गेले खान खोसे खां गुलाम फरीद खोसो, ॻोठ हाजी शाह मोहम्मद शर खां अब्दुल वाहिद शर, ॻोठ मलिक सलेमान केहर खां गुलाम रसूल केहर, ॻोठ जुमा सेबरो खां मोहम्मद रमज़ान सेबरो, ॻोठ बेगन जरवार खां मोहम्मद सलीम जरवार, ॻोठ पधरियो लग नबी सर खां हमदर्द होत मोहम्मद दर्स, ॻोठ हाजी हैदर खां मोहम्मद लाइक रिंद, ॻोठ पधरियो लग नबी सर खां बेग मोहम्मद दर्स, पिंगरियो खां शान शौकत अली शोरो, ॻोठ हमीर नाइयो खां मोहम्मद उमर, ॻोठ हाजी अली नवाज़ खां मिसरी खान ख़ासकेली, सिंझोरे खां अली मोहम्मद मंगरियो, न्यू मीराबाद खां फ़तह मोहम्मद उमरानी, ॻोठ हाजी ठारू खान राजपर खां इमदाद अली राजपर, ॻोठ रईस गेले खान खोसे खां मोहम्मद परेल खोसो, ॻोठ हाजी न्याज मोहम्मद कपरी खां जुल्फ़कार अली कपरी, ॻोठ रईस गेले खान खोसे खां गरीब नवाज खोसो, शाहपुर चाकर खां अमीर अली काके पोटो, शाहपुर चाकर खां अली असगर जमाली, ॻोठ खुदादाद कपरीअ खां आशिक हुसैन कपरी, जातीअ खां अब्दुल करीम जत, ॻोठ हाजी मोहम्मद मुराद शर खां वफ़ा मोहम्मद अयूब शर, खाणोठ खां रमेश कुमार, ॻोठ खंबरीअ खां मोहम्मद इब्राहिम राजड़, कोट मीरस खां राजा मोहम्मद सलीम रिंद, कोट मीरस खां दिलबर हुसैन सोलंगी, सकरन खां निज़ामुद्दीन मंगणहार, मीरपुर खास खां रामचंद, हबचौकीअ खां दिल मुराद चांडियो, ॻोठ खैरू खान संजराणीअ खां लाल बख्श संजराणी, आबादगार शुगर मिल्स खां उस्ताद अली हसन, शह जाती खां गुलाम रसूल मीर बहर, जातीअ खां अलाह बचायो, ॻोठ हाजी अमू मल्लाह खां बचायो मल्लाह, ॻोठ दरिया खान जतोई खां मुमताज़ अली जतोई, शहर जातीअ खां अली नवाज़ मीर बहर, ॻोठ मोहम्मद अकरम अहमदाणीअ खां बेवस भुटो दर्स, ॾाजेरो मोरी खां गुलाम अहमद खोसो, ॻोठ अब्दुल रहीम थेमूर खां अहमद चरियो, ॻोठ हाजी अरबाब अली गहलड़ो खां हाजी मोहम्मद आलिम गहलड़ो, जाती शहर खां अली नवाज़ मीर बहर, ख़ासकेली तेल खां मोहम्मद हयात नूंदाणी, काछेलो फारम खां मोहम्मद हुसैन कुंभार, डिगड़ीअ खां हरेश कुमार अली मोहम्मद कुंभार ऐं निसार अहमद टालपुर, राहू आबद खां अरबाब अली रिंद ऐं मोहम्मद उमर जत, संगीत म्यूज़िक मीरपुर ख़ास खां किशन माली। अचो त तव्हां सभिनी जी पसंदि ते नव उर्स जे आवाज़ में अकबर कलोई जा ही ॿोल ॿुधूं, पर उन खां पहिरीं हिकिड़ो शेर जेको लिखी मोकिलियो आहे मीरवा गुरचाणीअ खां हाजन अली सोलंगी। रुनू घणो थम लुछो घणो थम, सठो घणो थम ज़ियान जानी, ज़मीन मुंहिंजी गवाह थींदी, समूंड ॾींदो बयान जानी, तती थधी में डुकी बुखारी, सॼी हयाती सिकी गुज़ारी, बचे बुढ़े खे यकीन थी वियो, अञा बि तोखे गुमान जानी। मुझे दिल भर के चइजो, तुंहिंजो यार चरियो थी वियो।